असाई हर वक्त दुआऊं तव्हां सां गॾु हूंदियूं असाई ज़िंदगी भी तव्हां जे मथां घोर हुजे पंहिंजी ज़िंदगी घोर करे मूंखे जीअण जूं दुआऊं पई ॾी पोइ अहिड़ी ज़िंदगी खणी मां जी सघंदुसि न राणी न अहिड़ी दुआऊं मूंखे न घुरिजनि वापसि वठि पंहिंजी दुआऊं पुट तूं हिन चरीअ खे छॾ हीअ चरी आहे हिन जे चरियाप में बि पंहिंजाइप आहे पोइ पंहिंजनि खे माण्हू विसारींदो न आहे इहो मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो जंहिं ॾींहुं मां तोखे विसारे वेंदुसि जॾहिं को ॾुखियो वक़्तु अचे असांखे ज़रूरु यादि कजो जेकॾहिं तव्हां असांखे यादि न कयो त असां सम्झंदासीं तव्हां असांखे पंहिंजो नथा सम्झो जेकॾहिं ईअं तव्हां कयो त इहा ॻाल्हि तव्हांखे कॾहिं माफ़ु न कंदासीं तजा पुट ॿुॾंदड़ खे कख जो बि वॾो सहारो हूंदो आहे तूं त मूंखे पहाड़ मिली वियो पहाड़ पोइ तोखे यादि न कंदुसि त ॿियो कंहिंखे यादि कंदुसि बाबा चङो चाचा पोइ मोकिलाणी न आहे अल्लाह निगरबान मौला आबाद करे बाबा बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह हैदर खानो हैदर ॾाढी देर के अकबर गाड़ी किथे आहे ॿाहिरि बीठी आहे हलूं पोइ कुर्बान वञे हुकुम कयो मां अकबर खे साण करे रईस दिलावर खान सां मिली अचां तेसी ताईं हिन कबूतर जी पारत अथई कुर्बान वञे तूं बेफिक्र थी हलियो वञ हे कबूतर असां खां काॾे वेंदो जेकॾहिं थोरो बि फड़फड़ाट करे न त पर कटे छॾिजोसि कुर्बान वञे बेफिक्र थी जे हे कबूतर हितां हलियो वियो त पोइ असां जावा छाजे लाइ आहियूं चारई तरफ़ ख्याल रहे छो त हींअर माहौल गरम आहे गरम कंहिं बि वक़्तु छापो लॻी सघे थो कुर्बान वञे तूं को बि खुटको न कर ठीकु आहे अकबर हल ताली मिली अचो रईस दिलावर खान सां ॾिसूं त हू छा थो चवे अस्सलामुअलैकुम वालेकुम अस्सलाम बाबा बाबा मोलू केड़ा हाल है उधर दे तो आए उधर ते तो सारी साईं
मौलू जी वॾा बाबा। बाबा खानू आयो आहे 2 ॾींहंनि खां पोइ ठीकु आहे न हाणे वटि को खाइण पीअण बंदोबस्तु कर शाबाश हाज़िर वॾा बाबा। बाबा बीठा छो आयो अचो वेहो वेहो बाबा हलियो बाबा वेह शाबाश रईस दिलावर खान मक़सद जी ॻाल्हि कयो त असां महिला तूं निकिरी वञूं। बाबा ईअं कीअं थींदो असां आहियूं मोहबती माण्हू जेसिताईं कुझु खाईंदव पीअंदव न हाल वाल बि न थींदा। ज़ोरावर आयो रईस दिलावर खान ज़ोरावर आयो। चइबो त खानू मुल्क खे सफ़ा टांडा ॾेई थो हुते। नाहक कंहिं मथां ज़ुल्म नाहे कयो। वॾा बाबा पुलिस दा ॻोठ ते छापा। छा पुलिस जो ॻोठ मथां छापो हाँ वॾा बाबा हुन महिल ओताक ते पिया आहिनि ओथर ते। किथे गद्दारी त कोन पिया कयो रईस दिलावर खान। खानू तव्हांखे हिते कुझु बि कोन थींदो इहो तव्हां सां असांजो वाइदो आहे। हा बाबा असां माण्हू आहियूं मोहबती धोखे सां वार कंहिंजे मथां कयो ई न। तव्हां हली अंदरि वेहो पुलिस सां असां पाण ई मुंहुं था ॾियूं। रईस साम्हूं सिर घुरंदे न तॾहिं बि हाज़ुर आहे पर जेकॾहिं धोखो थियो त कानू करदमाग हिते लाशनि जा ढेर लॻाए छॾींदो ढेर। पर इहे पुलिस खे हथ कोन ॾींदो। हा बोलो बाबा महिमाननि खे अंदरि वठी वञ अंदरि कमरे ॾे शाबाश हाज़िर वॾा बाबा साईं आओ। सूबेदार साहब असांखे बदनाम करण जा घणा पैसा वरिता अथई। अहिड़ी ॻाल्हि न आहे दिलावर खान। बचकर तव्हां असांजे ॻोठ जे मथां छापा हणी चुका हो ऐं हे 3 दफ़ो आहे। तव्हां केतिरा दफ़ा असां शरीफ़ माण्हुनि खे तंग कंदव। इहा त असांजी शराफ़त आहे जो बग़ैर वारंट जे असांजे ॻोठ में अचो था ऐं असां तव्हांखे कुझु बि नथा चऊं। ही वारंट तव्हांजे ॻोठ जी तलाशी जो आहे ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां असांजे कम में मुदाख़लत न कंदव। कुझु बि थी पवे पर असां पंहिंजे ॻोठ जी तलाशी वठण कोन ॾींदासीं। न हाकिम ख़ालिद हिननि खे पंहिंजो कमु करणु ॾियो। हा सूबेदार साहब ॿुधायो किथां खां तलाशी शुरू कंदव। रोक पंहिंजे कदमनि खे। सूबेदार साहब तलाशी वठणु तव्हांजो कमु आहे हिन जो न। इन खां अॻु जो असां पंहिंजे तॾे जा उसूल विसारे वियो ऐं कानून खे पंहिंजे हथ में खणो। इहा कार्रवाई तव्हां सूबेदार साहब पाण कयो ऐं हिननि खे असांजे उताक मां ॿाहिरि कढो। मुजीब इहो कमु असांखे करणु ॾियो। तव्हां अचो मूंसां। मूसा खान असांजे
सब्र जो नाजायज़ फ़ाइदो पियो वठे। तॾहिं त चवंदो आहियां वॾा वॾा, मूंखे ॾियो इजाज़त त मूसा ख़ान मां तव्हांखे ईअं लेवल में आणे ॾियां। मूसा खान खे जेतिरी बि ढर ॾींदो न, उहो ओतिरी आकड़ कंदो। मूसा खान सिर्फ़ बंदूक जी ॿोली सम्झंदो आहे, बंदूक जी। असांखे ॿुधायो त हिते असांखे कीअं घुरायो अथव? बाबा अव्हांखे त ख़बर आहे त असां माण्हू आहियूं मोहबती, कंहिंजो बि दर्द असां खां ॾिठो कोन थो थिए। पत्थर दिल त असां बि न आहियूं, पर पोइ बि तव्हां कंहिंजी दिल आज़ारी आहे। खानू खरदिमाग़ कोशिश कंदो आहे त कंहिं मज़लूम जी दिल आज़ारी न करे, पर ख़बर न आहे त तव्हां कंहिंजे दिल आज़ारी जी ॻाल्हि था कयो। सेठ महरम जी ॻाल्हि पियो कयां खानू, मां सेठ महरम जी ॻाल्हि पियो कयां। रईस, इहो मज़लूम किथे आहे? इहो त वॾो मग़रूर आहे, मग़रूर। बाबा केॾो बि मग़रूर छो न हुजे, पर हिन वक़्तु पुट जी जुदाईअ में सॼो फुरी चुको आहे। रईस, घणो ई मज़लूमनि जो रत चूसियो अथसि ऐं घणो ई हराम खाधो अथसि। हाणे त कुझु हिसाब असां बि बराबरि कयूंसि। हा दा वॾा, खानू सही थो चए, अहिड़नि हराम खोरनि सां ईअं ई थियणु घुरिजे। खानू मुंहिंजे करे ही चक्कर मुंहिंजे करे रिआयत करे वञेसि। रईस, तव्हां लाइ त सिर बि हाज़िर आहे, पर हिकु मुनाफ़िक माण्हूअ जी सिफारिश करणु तव्हां जहिड़े मोहबती माण्हूअ खे सूंहे कोन थी। सेठ महरम त घणनि ग़रीबनि जो रत चूसियो आहे, रत। छॾियो त कुझु रत असां बि कढूंसि। बाबा भला हुनखे तव्हां घणे जी सुई हणणु चाहियो था? घटि में घटि 15 लखनि जी। 15 त तमामु वॾा आहिनि खानू। वॾा वॾा, सेठ महरम बि घणो ई ज़कात जो पैसो खाधो आहे। पोइ बि हाकिम खान 15 तमामु घणा आहिनि। एतिरा किथां आणींदो? जेके बिल्डिंगूं खणायूं अथई खणी खपाईंदो। पोइ बि एतिरा पैसा न थींदसि बाबा। रईस, जेकॾहिं तव्हां हुनजी एतिरी सिफारिश कयो था त पोइ मां हुनखे 5 छॾियां थो, बाक़ी 10 वठंदोमांसि। जेकॾहिं 10 बि न ॾिनई त पोइ पंहिंजे कबूतर जो लाश खणाए वञे। ठीकु आहे खानू, मां न्यापो कयांसि थो। जे राज़ी थियो त पोइ मौलूअ सां गॾु पैसा मोकिले छॾिजो, बाक़ी कबूतर खे असां आज़ाद करे छॾींदासीं। खानू बाबा, हाणे जिते बि ॻाल्हि बीठी, मां मौलूअ जे हथ न्यापो मोकिले छॾींदुसि। ठीकु आहे, पोइ मोकिलाणी न आहे। ठीक है सर, चलो जेसर ॾेखारियो हुजे, इहा पुलिस हिते बि आराम सां रहण कोन ॾींदी। चाची, या दुश्मन जी चाल आहे मूंखे बदरान जी। है मर साईं जंडिया ते लथल जो तुझे मथां छापा लॻंदा। अरे चाचा, तोखे केदी ख़बर? असां माण्हू वॾा खूंदी, इहो छापो छो लॻो, छाजे करे लॻो, या मूंखे ख़बर आहे? मूंखे ख़बर आहे त पोइ खणी ॿुधाए न। वरी रेस घुराए उनखे दाबो ॾेई भॼियुमि। हाणे मुंहिंजे लाइ पुलिस मोकिली अथसि त जीअं हिनखे पकिड़े चा, पर असां माण्हू खूनी किथे था रेस ऐं पुलिस खे वरितियूं। खैर जेसर ॾेखारियो हुजे, अहिड़ा उबता कम न कर छोरा, त हिते बि न असांजो रहण रद्द करे। चाची, कम उबता न आहिनि, पर ॻाल्हि आहे सिधी। असांखे जेको बि थोरो घटि वधि ॻाल्हाईंदो आहे न, असांजी गैरत मथे ते चढ़ी वेंदी आहे। पोइ दिलि चवंदी आहे कुतुर कुतुर करे छॾियांसि, छो जो असां खूनी उहे ई आहियूं। मुंहिंजो बाबो खूनी, मुंहिंजो नंढो भाउ खूनी, घटि खूनी मां बि न आहियां। अरे रे, अहिड़ी त वेठो थाप करी जो दिलि थी चए त हीअं जुतो घड़ी बूथ कुटियां। सम्झाई चाची पंहिंजे पौधे खे, असांजे हथां मदी न पए। तूं मूंखे मारी दे, तूं मूंखे मारी दे, तूं मूंखे मारी दे। चाची, आजू बाजू मदी पवंदो, असां खूनी माण्हू। नथो चवां जाई मत
मथे ते चढ़णो थो वञा मथे ते चढ़णो थो दोकी चाची दोकी छो पिती था सॼो खैरा जे सिर ॾे खैर हुजे हाणे चवांव थी त चुप करे वेहो जन मां उथी पियसि त ईअं निड़ीअ ते लत ॾेई बीहंदीसांव जेसीं ताईं साह न निकिरंदव लत न खणंदीसांव निड़ीअ तां चाची ज़ोक ज़ोक ॿाहिरि विझंदो आज़ाद मत पितेस थी अरे रे मां तो चवां त मूंसां वधीक ॻाड़ी न हणो बाबा हाणे तूं ई खणी माठ कर मां छो चुप कयां छोरी हा तूं पंहिंजे मुड़ुस खे छो नथी रोकी अम्मा ही त अॻ ई आहिनि अधु दिमाग़ हे ईअं कोन सुधरंदा अमड़े खैरा जे सिर ॾे खैर हुजे ॾिसां त पोइ कीअं था विढ़नि पिया न न चाची लथ जी तूं तकलीफ़ न कर तूं वॾी त जे करे मां छॾां थो न त अॼु पोइ खे ख़तमु करे छॾियां छो जो असां वॾा खूनी माण्हू जॾहिं चओ था त रुस्तम ज़ख़्मी भी आहे पोइ हथनि मां कीअं निकिरी वियो किस्मत भली अथसि बाबा साईं किस्मत भली अथसि न तजरी ताईं कमाल जो शिकार हुजे ऐं कमाल जी बंदूक खां बची निकिरे नामुमकिन आहे पर अञा ताईं असां खां बचंदो वञे पियो ॿियो अहिड़ो मौक़ो असां रुस्तम खे न ॾींदासीं छो त हिन वक़्तु वध में वध ख़तरो असांखे रुस्तम मां आहे जेकॾहिं तव्हां रुस्तम खे ख़तम करण में कामयाब थी विया त पोइ असांजा दुश्मन असांजे खौफ खां ही जुए खाली करे हलिया वेंदा बाबा साईं रुस्तम हुजे खानू या अचर पर हाणे असां पंहिंजे कंहिं बि दुश्मन खे हितां भॼण जो मौक़ो न ॾींदासीं हाणे मथे जो सूर असांखे न पर असांजे दुश्मननि खे रहंदो भला इहो ॿुधायो त दिलावर ख़ान जी केतिरी मिटी पलीत करे आया आहियो ईअं सम्झ बाबा साईं दिलावर ख़ान ऐं हाकिम ख़ान जो जीअण ई जंजाल करे आया आहियूं रुस्तम छा ॻाल्हि आहे मुंझल मुंझल तो लगी का ॻाल्हि नाहे दोस्त का ॻाल्हि नाहे तोखे ॾिसी असीं महसूस करे विया आहियूं त का ॻाल्हि ज़रूर आहे पर जेकर नथो ॿुधाइण चाहीं उहा अलॻि ॻाल्हि आहे बंदूक जिस्म मथां लॻी ऐं ज़ख़म दिल में थी वियो आहे पोइ इन जो को बि इलाज न हूंदो इलाज आहे मंज़ूर इलाज आहे हर ज़ख़म दिलबर जे दीदार सां भरिजी वेंदो पोइ चई त निकिरूं तुंहिंजे इलाज लाइ अञा ॿ ॾींहं इन जुदाई में तड़पण ॾे
जीअं अक्स मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ तां लही वञे। छो जो मां इन अक्स जो कैदी बणिजी कमज़ोर थियणो नथो चाहियां। छो जो मुंहिंजनि दुश्मन ना मोचो अञा हिसाब रहियल आहे। जेकॾहिं मां इन मोहबत में गिरफ़्तार थी वियसि त पंहिंजनि हथनि में हथियार खणी कोन सघंदुसि। ऐं जेसि ताईं मुंहिंजा दुश्मन ज़िंदा आहिनि मां हथियार फिटा करणु नथो चाहियां।